सी हल त पुठीअ तो पंधु कयां। शागिर्द साथियो, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैद। अवां सभिनी खे ख़बर आहे ही असांजो अॼो कोई एहतजाज जेका हॉस्टल जे सफ़ाईअ जो जेको मयार आहे इंतिहाई दर्जे जो किरल आहे। जेको पीअण जो पाणी आहे उहो ईअं थो लॻे ॼण असीं दरिया जो पाणी पियूं पिया। असीं इंतिज़ामिया खे हॉस्टल प्रोवेस्ट खे काफ़ी दफ़ा लिखत में ॾेई चुका आहियूं, ईअं वर्बली चई चुका आहियूं, पर उन ते को बि अमल न आहे थी सघियो। ही इंतिज़ामिया उहा बजट फोर्सिस ते त ख़र्च करे पई, पर उहा कॾहिं बि हॉस्टल जे मसइले ते, कॾहिं बि इदारे जे मसइले ते ख़र्च नथी थिए। सो दोस्तो, ही दोस्त जेके बीठा आहिनि, हिननि दोस्तनि सभिनी खे एॾी जल्दी आहे त गेट खुले। बाबा ही असांजे पीउ जो मसइलो न आहे, असांजो पीउ हिते बीमार न आहे पियो, ही शागिर्द ई अंदरि हॉस्टल ते बीमार पिया आहिनि। सो दोस्तो, अचो असांजो साथ ॾियो, असां तव्हांजो हर मसइलो हल करण लाइ तयारु आहियूं ऐं हॉस्टल प्रोवेस्ट पसंदि खोसो समेत यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे चिता था ॾियूं जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि हिते फिल्टर चेंज करे साफ़ पाणी फिराम न कयो वियो तव्हांखे कुर्सियुनि तां लाइ रोडनि ते किलींदासीं ऐं असीं एतिरी तयारु आहियूं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।